बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला आदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ्तगू शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जी किताब अल-अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 81 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ्तगू नबूअत ख़ासा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे बारे में हली रही, जंहिंखे असां गुज़िश्ता नशस्त में इहो बयानु कयो हो जेका एजाज़ सां साबित आहे, यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदे जे ज़रिए सां बि नबूअत साबित आहे। उन में असां क़ुर मजीद जो एजाज़ बयानु कयो। क़ुर मजीद खां अलावा बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काफ़ी सारा मौजूदा बयानु थियल आहिनि, जंहिंमें शक कमर यानी चंड जो बहसा थियणु, या हथनि ते पथरनि जो कलमो पढ़णु, वण जो कलमो पढ़णु वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारा मौजूदा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ज़िक्र थियल आहिनि। लेकिन अगरि असां उनखे बयानु कंदासीं त वक़्तु काफ़ी थी वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे साबित थियण जा ॿिया तरीक़ा बि आहिनि उन एजाज़ खां अलावा। जेको ॿिए नंबर ते तरीक़ो अचे थो उहो कराइण ऐं शवाहिद, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत कुझु करीननि सां साबित आहे, जंहिंखे उलमान काफ़ी सारा लिखिया आहिनि, जंहिंमां असां कुझु खणी था अचूं। पहिरें नंबर ते बअसत खां पहिरियां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदारु, जेको उन वक़्त जे अरबनि में अमीन ऐं सादिक जे नाले सां मशहूरु हो। ॿिए नंबर ते जेको कराइण या शहायद अचे थो उहो इहो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े मुआशिरे में रहिया जंहिंमें शराब, क़त्ल, ज़िना जहिड़ा गुनाह आम हुआ, लेकिन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि गुनाहनि खां न सिर्फ़ु पाण महफ़ूज़ रहिया, लेकिन उन जी कोशिशि हुई त ॿियो बि इन गुनाह जे क़रीब कोई न वञे। टे नंबर ते जेको शाहिद अचे थो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत ते, उहो इहो आहे त उन दौर में बुतनि जी पूॼा कई वेंदी हुई। हर शख़्स बुतनि जी पूॼा कंदो हो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दौर में रहिया ऐं पाण कॾहिं बि कंहिं बुत जी पूॼा न कई, बग़ैर ख़ौफ़ जे पाण उन खां मना कंदा हुआ। चौथे नंबर ते संदसि दावत नबूअत पैगाम पहुचाइण में ख़ुशि असलूबी, यानी पाण हर तरह शख़्स सां नरम लहजे में दावत पहुचाई, ऐं इहा हिकु सचे नबी हुजण जी दलील आहे। उन खां अलावा पाण इंसानियत जे हर मामले में, चाहे उहो दीनी हुजे या समाजी सियासी मामिलो हुजे, हर मामले में पाण इंसानियत जे लाइ फ़िक्रमंद रहिया ऐं काफ़ी सारियूं दुआऊं आहिनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके पाण उम्मत जे लाइ कयूं। ऐं पाण 23 सालनि जी जेका तबलीग कई ऐं जंहिंजे नतीजे में काफ़ी सारा माण्हू मोमिन थिया, मुतहद, उन जी पूरी तबलीग में पाण कॾहिं बि कंहिं ते सख़्ती न कई ऐं पंहिंजो बयानु हमेशह नरम रहियो, एतिरे क़दुरु जो क़ुर में इहे लफ़्ज़ बि आहिनि त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी माण्हुनि जे लाइ नमूने अमल आहे। ऐं टे नंबर ते जेको शाहिद आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत ते, उहो इहो आहे त साबिक़ा अंबिया संदसि नबूअत जे नस बयानु कई, जंहिंमें हज़रत यूसुफ खां बि बयानु थियल आहे या हज़रत इब्राहिम खां बयानु थियल आहे, जंहिंमें असां हिकिड़ी आयत खणी था अचूं, जंहिंमें हज़रत ईसा अलैहिस्सलाम बयानु कयो त मुबश्शिरन बिरसूलिही याती मिन बअदी इस्मुहु अहमद। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ आहिनि त आउं तव्हांखे गवाही थो ॾियां हिकु अहिड़े रसूल जी जेको मूंखां पोइ ईंदो, जंहिंजो नालो अहमद हूंदो। यानी इहा इन खां अलावा बाक़ी काफ़ी सारनि अंबिया खां बि संदसि नबूअत ते शवाहिद पेश थियल आहिनि। इंशाअल्लाह असांजी गुफ्तगू अक़ीदतुल इस्लामिया में जारी रहंदी। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।